सूरह अनकबूत रुकू नंबर 2। ऐं जिन अल्लाह जे आयतुनि ऐं संदसि मिलण जो इनकार कयो से मुंहिंजी बाज खां नाउमीद थिया आहिनि ऐं उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। पोइ इब्राहिम जी क़ौम जी वरंदी हिन चवण खां सवाइ ॿी कान हुई त उनखे कुहो या उनखे साड़ियो। पोइ अल्लाह खेसि बाहि खां बचायो। बेशक हिन अहिवाल में मञीदड़ क़ौम लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। ऐं इब्राहिम चयो त अव्हां दुनिया जी हयातीअ में रुॻो पाण में दोस्तीअ जे करे अल्लाह खां सवाइ बुतनि खे इख़्तियार कयो आहे। वरी क़यामत जे ॾींहुं अव्हीं हिक ॿिए जो इनकार कंदव ऐं अव्हां मां हिकिड़ा ॿियनि ते लानत कंदा ऐं अव्हां जी जाइ दोज़ख आहे ऐं अव्हां जो को बि मददगार न आहे। पोइ इब्राहिम ते लूत ईमान आंदो ऐं इब्राहिम चयो त बेशक आउं पंहिंजे पालणहार ॾांहुं वतन छॾण वारो आहियां। बेशक उहो ग़ालिब हिकमत वारो आहे ऐं उनखे इसहाक़ ऐं याकूब बख़्शियोसूं ऐं संदसि औलाद में पैगम्बरी ऐं किताब मुक़ररु कयोसूं ऐं खेसि दुनिया में संदसि अजुर ॾिनोसूं ऐं बेशक उहो आख़िरत में बि सालिहनि मां आहे। ऐं लूत खे पैगम्बर करे मोकिलियोसूं जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त अव्हीं उहो बेहयाईअ जो कमु कंदा आहियो जो जहान वारनि मां कंहिं हिक बि उहो अव्हां खां अॻु न कयो आहे। छा अव्हीं मुड़ुसनि ॾांहुं शहवत सां वेंदा आहियो ऐं वाट ते फुर कंदा आहियो ऐं पंहिंजनि मजलिसुनि में बद कमु कंदा आहियो। पोइ संदसि क़ौम जी वरंदी हिन चवण खां सवाइ न हुई त जेकॾहिं सचनि मां आहीं त अल्लाह जो अज़ाब असां वटि आण। लूत चयो त ए मुंहिंजा पालणहार मूंखे फ़सादिन जी क़ौम ते मदद ॾे।